सिंध जो नाले वारो लेखक ऐं दानश्वर वलीराम वल्लभ बीमारी सबबि इलाज दौरान असां खां विछड़ी वियो आहे। हुन 85 सालनि जी ॼमार में कराची जे अस्पताल में दम ॾिनो। वलीराम वल्लभ शुगर, दिलि, गुर्दनि जी बीमारी सबबि काफ़ी ॾींहंनि खां इलाज कराए रहियो हो। हैदराबाद में संदसि तबियत वधीक ख़राब थियण सबबि खेसि कराची जे अस्पताल में इलाज लाइ हिकु हफ़्तो अॻु दाख़िल कयो वियो हो, जिते संदसि इलाज जारी हो ऐं इलाज दौरान नाम्यारे अदीब वलीराम वल्लभ जे साह जो सॻो टुटी वियो ऐं पाण हमेशह लाइ हिंद ऐं सिंध खे विछोड़ो ॾींदे हमेशह लाइ विछड़ी वियो। नाम्यारे अदीब वलीराम वल्लभ जो मढ़ एम्बुलेंस वसीले कराची खां हैदराबाद संदसि रिहाइशगाह ते पहुचायो वियो, जितां संदसि मढ़ खे अग्नि संस्कार लाइ हैदराबाद जे मदद विलेज हालानाको आंदो वियो, जिते नाम्यारे अदीब वलीराम वल्लभ जूं आख़िरी रस्मूं अदा कंदे संदसि अग्नि संस्कार कयो वियो। वलीराम वल्लभ सोगवारनि में पोयां हिकु पुटु कमलेश्वर ऐं ॿ न्याणियूं छॾिया आहिनि। नाम्यारे अदीब लेखक वलीराम वल्लभ जे विछोड़े ते अदीबनि, लेखकनि, शाइरनि, कहाणीकारनि, सहाफ़ियुनि, सियासी, समाजी, अदबी हलकनि में ॾुख वारी लहर छांइजी वई आहे। नाम्यारे अदीब वलीराम वल्लभ जी ज़िंदगी जो ख़ाको कुझु हिन रीति आहे। वलीराम वल्लभ 16 मार्च 1944 ते थरपारकर जे शहर मिठी में केवल राम लोहाणो जे घर में जनमु वरितो। पाण प्राइमरी जा 3 दर्जा मुख़्तलिफ़ हंधनि ते, बाक़ी मैट्रिक लोकल बोर्ड स्कूल मिठी में पढ़ियो। इंटर सचल कॉलेज मां ऐं MA उर्दूअ में सिंध यूनिवर्सिटी मां कयईं, जॾहिं त MA सोशलॉजी ऐं मास कम्युनिकेशन में बि कयईं। पेशे जे लिहाज़ खां पाण सिंध इलाजी में मुलाज़िम हुयो। उन दौरान ई 1947 खां अॻु सिंधी अदब में छपियल तर्जुमनि जो तहक़ीक़ी जाइज़ो जे मौज़ू ते PhD करण जी इजाज़त घुरियईं, पर नौकरी तां मोकल न मिलण करे ईअं न करे सघियो ऐं सिर्फ़ु MPhil करे वरिताईं। 1962 ईस्वी धारे हिन गुजराती ॿोलीअ जे कहाणीकार धूमकेतो जे कहाणी बिश्त ऐं दोज़ख जो तर्जुमो कयो, जेका टिमाही मेराण में छपी त काफ़ी हौसला अफ़ज़ाई थियसि, जंहिं बैदि लाॻीतो लिखंदो ऐं तर्जुमो कंदो वियो। नाम्यारे अदीब वलीराम वल्लभ सिंधी अदब खे तर्जुमे जी सूरत में 10 गैर मुल्की नावल, 7 कहाणियुनि जा मजमूआ ऐं हिकु शाइरीअ जो मजमूओ ॾिनो आहे। उन खां सवाइ ॾह को खनि मुख़्तलिफ़ किताबनि ऐं रिसालनि जी तरतीब पिणु ॾिनाई। केतिरनि ई अदीब दोस्तनि जे किताबनि जा मुहाग, केतिरनि ई पढ़ी अदीबनि जा इंटरव्यू तर्जुमो करे बि छपियाईं। वलीराम वल्लभ खे इल्मी अदबी ख़िदमतुनि जी मञता में 2003 में प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवॉर्ड ॾिनो वियो। खेसि 2 भेरा अक़लियती लेखक जे करे पाकिस्तान जे अक़लियती वज़ारत पारां 50-50 हज़ार जी रोक रक़म इनाम तौरु मिली चुका आहिनि। नाम्यारे अदीब वलीराम वल्लभ जूं कयल इल्मी अदबी ख़िदमतूं किताबी सूरत में असां वटि हमेशह ज़िंदा रहंदियूं। वलीराम वल्लभ जेके किताब लिखिया, तर्जुमो कया, उन्हनि जो विचूर कुझु हिन रीति आहे, जेके किताबनि जी सूरत में मौजूदु आहिनि। उन्हनि में उॾारूं आकाश में शाइरी, ज़िंदगी जो कपियल हिकु टुकड़ो कहाणियूं, बिश्त, दोज़ख ऐं ॿियूं कहाणियूं, हिंदुस्तानी कहाणियुनि जो तर्जुमो, गद्दार कृष्ण चंद्र जे नावल जो तर्जुमो, सीता हरण कुरतुलैन हैदर जे नावल जो तर्जुमो, बंद दरवाज़ो अमृता प्रीतम जे नावल जो तर्जुमो, 3 दुनिया जूं कहाणियूं तर्जुमो, ठकल सुरीत इटलीअ जी कहाणी, अल्बर्टो मोराविया जे कहाणियुनि जो तर्जुमो, ॿार सिंधी कहाणीअ में ॿारणो अदब, सदा सावापुण सवानीअ मज़मूननि जो मजमूओ, धारियो अल्बेर कामियो जे नावल जो तर्जुमो, पोएं पैर जा पांधीअड़ा कुरतुलैन हैदर जे नावल जो तर्जुमो, इक़बाल अहमद नदीम कासमी जे किताब जो तर्जुमो, सिंध कहाणी केवल मलकाणी जी कहाणी जो तर्जुमो, भगवत गीता जो अभ्यास, सारद साईं बोस जे किताब जो तर्जुमो, मन जी शांति हिंदी किताब जो तर्जुमो, कविता फलवारी परॾेही शाइरीअ जो तर्जुमो, मिठड़ा भाव कहाणियूं, ज़िंदगी से कटा हुआ टुकड़ा वलीराम जे इंटरव्यूनि ऐं कहाणियुनि जो उर्दू किताब, यादूं मुलाक़ातूं, कुझु अभ्यास मज़मून कहाणी हिननि जी, अमृता प्रीत जे पंजाबी नावल जो तर्जुमो, सितन कुतन जो मसीहा सर्वेश्वर दयाल सक्सेना जे हिंदी नावल जो तर्जुमो, आईना करीनीना लेव टॉल्स्टॉय जे रूसी नावल जो तर्जुमो, कारो किताब आबिद सुरती जे हिंदी किताब जो तर्जुमो, अमरीकी ऐं लातीनी अमेरिका जूं कहाणियूं, शमशेर हैदरी जे शहरी मजमूए लाट जो उर्दू तर्जुमो, कविता फलवारी तर्जुमो तरतीब, ज़िंदगी जो हिकु कपियल टुकड़ो ऐं ॿियूं कहाणियूं, भगत खेमचंद आसनाणी जी आतम कहाणी जे मारन मुॾे मुका, हिंद ऐं सिंध जे लेखकनि जा ख़त, सनीअड़ा धीअरनि जा ख़त, मुखा मेलो इंटरव्यूज़, जानवरनि जी अजीब दुनिया जे नाले सां किताब मौजूदु आहिनि। वलीराम वल्लभ जो अदबी पोरियो अदबी तारीख़ में यादि रखियो वेंदो, पर हू अॼु असांजे विच में मौजूदु न आहे।